बे पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त घोटकी शहर बि सकाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो। सकाफ़त जी मुख्य तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि समेत वॾे अंग में माण्हू शरीक आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मुश्ताक लिकारी। सकाफ़ती जोश जज्बे सां मल्हायो पियो वञे। घोटकी शहर जो सकाफ़ती रंग सां रंगिजी चुकी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टी जो रैली जी सूरत में अजरक टोपी पाए जो हिते प्रेस क्लब जेका मुख्य तक़रीब जारी आहे उते पहुतानी। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। जेको आवाज़ थी पाण सिंधी सकाफ़त जी वार सिंध सदा आबाद हुजे उन बाबति हुनजो छा चवणु। जेको आवाज़ थी प्रोग्राम मल्हाए पई। अचो त सियासी समाज जे अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं। आवाज़ टीवी जी जेका सकाफ़ती ईद आहे असां सभई सिंधी अॼु हिन मरकज़ी प्रोग्राम में शिरकत कई आहे। असां हिनखे ईद को घटि नथा ॾिसूं। असां इंशाअल्लाह सभु सिंधी हिकु आहियूं। अॼु इहो असां साबित कयूं था। साबित क़दमी सां पंहिंजे मासूम ॿारनि सां हिकु जज़्बो खणी करे निकिता आहियूं त असां सभई सिंधी गॾु आहियूं ऐं सिंध असांजी माउ आहे। अॼु ही असांजो सकाफ़त ॾींहुं जेको आहे ईद जो ॾींहुं आहे। सभु असां दोस्त ख़ुशियूं कयूं था पिया जीअं असां ईदनि ते ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला असां सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध जी बेटनि जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां सिंधियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। हिन सकाफ़त खे बरक़रार रखण जे लाइ असां अॼु हीउ प्रोग्राम आवाज़ टीवी जे तरफ़ां जेको आहे मुंतख़ब कयो वियो आहे। जीअं त अॼु सकाफ़ती ॾियारो जेको आहे त क़ौमी जोश ऐं ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं। सिंध जो बचो पूरी दुनिया जी कुंड कड़ित में जिते बि रहनि था पिया पका पोड़ा असांजूं अमड़ियूं भेनरियूं हे सॼो जेको आहे त इहो भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। अॼु सॼी सिंध समेत असीं घोटकी वारा बि जेको आहे त क़ौमी काज मल्हाए रहिया आहियूं। जीअं ईद उल अज़हा ईद उल फितर हूंदी आहे अॼु असांजी बि क़ौमी ॾियारो आहे अॼु मल्हाए रहिया आहियूं। पूरी दुनिया में कल्चर डे मल्हायो वञे थो। पूरी सिंध समेत असां घोटकी में नंढा वॾा ॿारड़ा जेको आहे सॼी जोर जज़्बे सां जेको आहे हीउ ॾियारो अजर टोपी मल्हायो वञे थो। ॾाढी ख़ुशी थी आहे। सकाफ़ती ॾियारो मल्हायूं था असां। इहो ईद जे ॾींहुं वांगुरु असां ख़ुशी मल्हायूं था। इन में सिंधी जेके इन सिंधी हुजण जो सबूत ॾियनि था त सॼी सिंध कंहिं बि तंज़ीम सां असांजा दोस्त वास्तो रखनि कंहिं बि पार्टी सां वास्तो रखनि पर हीउ ॾियारो असां सभु गॾिजी मल्हाईंदासीं। जीअं सिंध ही ललकार आहे असां सिंधियुनि जी। मां सम्झां थो त जेकी घोटकी ऐं कराची आहे उहा असुल में असांजी सिंध जा पुस्तान आहिनि ऐं असां जेको आहे पंहिंजी माउ जो थञ मल्हाइण वारा माण्हू आहियूं। असां जेके सिंध ते कराची ते कब्ज़ो थिए पियो या बेटनि ते कब्ज़ो थिए पियो उन्हनि ते बि असां हिन ॾींहं ते ललकार कयूं था त असां पंहिंजी सिंध जी मालिकी कंदासीं। नाज़रीन था सियासी समाजी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु त जेको आहे आवाज़ जी जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो असांजो ईद जो ॾियारो आहे। असां तमामु वॾा ख़ुशि आहियूं। मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी पार्टियुनि जी रैलियुनि जी सूरत में जेको आहे हिते जिते मुख्य तक़रीब प्रेस क्लब ॿाहिरां थी रही आहे उते पहुचनि पिया। हिन वक़्तु जेको आहे हर नंढो वॾो पोड़ा पका जेके अजरक टोपी पाए करे जेको हिते प्रेस क्लब ॿाहिरां पहुतानी उहो आवाज़ टीवी सां जेको भरपूर जेको ईद जो ॾियारो मल्हाए पिया। उन्हनि जो इहो चवणु आहे जेको हर साल जेको असां ईद जो ॾियारो मल्हायूं अॼु बि असांजो ईद जो ॾियारो आहे।